3 psychological parts of the brain. ही का वॾी थ्योरी कान्हे का, ही इंशाल्लाह सिंपल एंड इजी वर्ड्स में समझाया वेंदा जेके तव्हां पंहिंजे ब्रेन ते कंट्रोल करे सघो था ऐं इंशाल्लाह पोइ उन खां पोइ लाइफ आसान थींदी। नंबर 1 आहे द ह्यूमन, इंसान जेको तव्हां जे अंदरि आहे। असां उहो इंसान वॾा थी करे मारे छॾींदा आहियूं, उहे फीलिंग्स, उहा एंजॉयमेंट, उहा ख़ुशी जेका आहे असां ख़तमु करे छॾींदा आहियूं। एक्चुअली द किड इन यू, हर माण्हू फन करणु चाहे थो, बट उहो चाहे थो त मां त प्रिंसिपल आहियां, शागिर्द वेठा आहिनि, हर माण्हू चाहे थो, त पोइ तव्हांखे केरु थो रोके? रोकण वारी हिकिड़ी शइ आहे, उहा ईंदी। नंबर 2, द कंप्यूटर इन योर ब्रेन, जेका शइ थींदी वञे पई थी, एक्सपीरियंस पे थी थिए, इहा प्रोग्रामिंग पे थी ठहे, इहो कंप्यूटर पे थो तव्हांजे अंदरि शइ स्टोर कंदो वञे। जे अली हसन जो ही प्रोग्राम पहिरियों आहे, जेको नेक्स्ट प्रोग्राम कंदो उहो अञा बेस्ट कंदो, छो जो एक्सपीरियंस हिकिड़ो दफ़ो थी चुको आहे, कंप्यूटर में डेटा अची चुकी आहे। सो ज़िंदगीअ में नवां नवां एक्सपीरियंसिस कंदा रहो, ज़िंदगीअ जो एक्सपोजर वधाईंदा रहो। नंबर 3 जेको तमामु इम्पोर्टेंट आहे, उहो आहे, इन खे तव्हां गब्बर चई सघो था, इन खे तव्हां कुझु बि चई सघो था, बट मां इन खे नालो ॾिनो आहे द सिक्योरिटी गार्ड। सिक्योरिटी गार्ड जंहिंजे हथ में गन आहे ऐं जेको हर वक़्तु विहण लाइ तयारु हूंदो आहे, इहो तव्हांजे अंदरि बि हूंदो आहे। छो हिते जॾहिं कंहिं परफॉर्मेंस पियो ॾिए डांस वारा, त ज़रूरु कंहिं न कंहिं सोचियो हूंदो, हाणे हे छा पिया कनि, कहिड़ी फनकारी आहे, एजुकेशनल प्रोग्राम आहे, इहो तव्हांजो ही पियो ॻाल्हाए। ऐं हमेशह इन जो वॾो किरदारु हूंदो आहे तव्हांजी ज़िंदगी में। आम तौर ते सिक्योरिटी गार्ड 2 शयूं ॼाणींदो आहे। कहिड़ा कहिड़ा आहिनि 3 पार्ट्स? द ह्यूमन, द कंप्यूटर, द सिक्योरिटी गार्ड। सिक्योरिटी गार्ड 2 शयूं ॼाणींदो आहे, सिर्फ़ु 2। हिकिड़ो फाइट करणु ॼाणींदो आहे, ॿियो फ्लाइट करणु ॼाणींदो आहे। सिक्योरिटी गार्ड जेको तव्हांजे अंदरि आहे, जेकॾहिं तव्हां खां घटि वारो माण्हू हूंदो त उनखे तव्हां पंच ओलारींदो, तव्हां उनजे मथां हावी थींदो। ईअं आहे कोन्हे, तव्हां उनखे हेठि ॾेखारण जी कोशिशि कंदो। इन ई सिक्योरिटी गार्ड जे मथां को वॾेरो ऐं 2 उनजा चमचा अची वञनि त सिक्योरिटी गार्ड भॼी वेंदो परते, उते ई तव्हां साईं साईं कंदा आहियो। सो इन सिक्योरिटी गार्ड ते कंट्रोल कयो बाबा, इहे चापलूसी, इहे शयूं छॾियो, एक्नॉलेज कयो शयुनि खे, जेके माण्हू कमु कनि था उनखे एप्रिशिएट कयो। हाणे इन सिक्योरिटी गार्ड खे डील कीअं कजे? सिक्योरिटी गार्ड खे डील कीअं कजे? माइंड असांजो आहे न, माइंड सां तव्हां अपोज़िट में वेंदो, वेहण जी पोज़ीशन में वेंदो, हू त अवल ई तयारु आहे, हू अवल ई तयारु आहे फाइट जे लाइ, फेस करिणो आहे। को ग़लति थाट ईंदो आहे माइंड में, मुंहिंजा नंबर सही कोन्हनि, मुंहिंजो लव में ब्रेकअप थी वियो, लव में ब्रेकअप थी वियो, बस हणो गोली पाण खे, इहो सिक्योरिटी गार्ड तव्हांखे चवंदो आहे। सो यानी इन खे तव्हां फेस कयो। तव्हां आर्ग्यूमेंट में वेंदो, पंहिंजे ब्रेन सां तव्हांखे ग़लति शयूं मिलंदियूं। सो फाइट इहो माण्हू, मिसाल तौर को नाराज़ आहे पंहिंजो, अंदर में जेको ह्यूमन आहे, द किड इन यू आहे, उहो चए थो उनखे परचा, उहो चए थो उनखे परचा। गार्ड चवंदो छो परचायांसि, मूं हर दफ़े ठीको खयो आहे जा, इहो त आहे ई अहिड़ो। मां यकीन कयो अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि। हिकिड़े हमरा पंहिंजी सिस्टर सां 30 साल नाराज़गी रखी, 30 साल, जॾहिं उहा वीचारी गुज़ारे वई, जनाज़े में अॻियां बीठो हुयो। कहिड़ो फ़ाइदो जनाज़े खे कंधे ॾियण जो? छो न त तव्हां ज़िंदा आहियो त हिन सिक्योरिटी गार्ड ते कंट्रोल करे वञी परचायोसि। अलाह ताला त चए 3 ॾींहंनि खां मथे नाराज़गी न रखो, उहा हराम आहे। छो रखे वेठा हो बुग्स पंहिंजे अंदरि? कंट्रोल कयो बाबा हिन गार्ड ते। ही तव्हांजो ईगो थी सघे थो, ही तव्हांजी अना थी सघे थी, ही दहशतगर्द थी सघे थो जेको तव्हांजे अंदरि आहे। कंट्रोल तव्हां कंदो, केरु ॿियो केरु न कंदो।